अहम वाक़े बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। चंद ॾींहं अॻु में मीरपुर ख़ासि शहर में साईं माणिक लिगारी जी नियाणी जिसाफ GSN स्टूडेंट फेडरेशन जी मेंबर शहीद एकता दरावड़ जो अफ़सोसनाक जेको वाक़ियो थियो आहे उन बाबति पाण ॻाल्हि कंदासीं। ही इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो हिकु वहशी जुनूनी ऐं साइकोपाथ क़िस्म जे हिकिड़े वहशी नौजवान पारां कयल आहे, जेको नौजवान मीरपुर ख़ासि जो ई रहवासी आहे, पंजाबी, जंहिं हिन समाज जे अंदरि जेका रविश रखी आहे, जेका दरिंदगी जी इंतिहा कई आहे, त उन नियाणी जे घर में घिरी उन जे घर भातियुनि जे साम्हूं, उन जी वालदा ऐं भेण जे साम्हूं उनखे बेदर्दीअ सां गोलियूं हणी शहीद करे छॾियो। ऐं उन ज़ुल्म जी इंतिहा इहा आहे त शहीद थींदड़ असांजी नियाणी घर में घिरी घर जो चौधवारी जो तक़दस पामाल कंदड़ उहो वहशी जुनूनी शख़्स जंहिं बाद में पाण खे गोली हणी मारे छॾियो ऐं मौक़े ते संदसि ॿियो साथी उन जो भाउ मौजूदु हो, जेको घर भातियुनि उनखे पकड़े वरितो ऐं इन वाक़े दौरान शहीद नियाणी एकता दरावड़ जी वालदा बि ज़ख़्मी थी पई। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हिते जीअं त असां सम्झूं था त हिकिड़ी बेठकियत ऐं उन बेठकियत में जेके मज़लूम क़ौमूं हूंदियूं आहिनि उन्हनि सां कानून जा जेके रखवाला उहा ई रविश कंदा आहिनि जेका हिननि कई, बजाए जंहिं क़ातिल उहो अमल कयो आहे उन क़ातिल जी उन वहशी जुनूनियत ऐं उन वहशी ज़हनियत जा ज़िम्मेवार जेके फ़र्द आहिनि उन्हनि खे सज़ा ॾियण जे ख़ुदि उन्हनि मासूम नियाणी जे घर भातियुनि खे हिरासां कयो वियो, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो ऐं उन्हनि जे मथां FIR कटी वई ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। ही सॼे सिंधी समाज ते हिकिड़ो सवालिया निशान बि आहे ऐं सोचण जो हिकिड़ो सवाल बि आहे त सिंधी समाज जेको पंहिंजे जोहर में हिकिड़ो सेक्युलर, पंहिंजे जोहर में हिकिड़ो पुरअमन, पंहिंजे जोहर में औरत दोस्त, इंसान दोस्त समाज आहे, जंहिं समाज में लतीफ़ जहिड़ो अज़ीम मुफ़क्किर पैदा थिए थो, जंहिं सुहिणीअ जहिड़े किरदार खे ॻायो, जंहिं मूमल जहिड़े किरदार खे ॻायो, जंहिं मारवी, नूरी ऐं लीला जहिड़नि किरदारनि खे ॻाए अमर बणाए छॾियो ऐं सुहिणी जी सूरत में समाज जे अंदरि जेका मर्दाणी सोच आहे, मर्दाणो जागीरदारणो जेको समाज आहे, जेका पिदरशाही सोच आहे, उनखे पाश पाश करे छॾियो। उन औरत खे मोहबत जी, इश्क जी अलामत करे पेश कयो ऐं समाज जे तरफ़ां हुनखे ॾिनल ॾम मुड़ुस जेको आहे उनखे हुन रद्द करे ऐं हुन पंहिंजे मिहार जी चूंड कई सुहिणीअ ऐं उन सां मोहबत जो पेच ॻंढियो, उन मोहबत खे हुन अज़ीम करार ॾेई ऐं हुनखे मोहबत जी अलामत करार ॾिनो। उन समाज जे अंदरि हिन क़िस्म जा वाक़िया पैदा थियण जिते साइकोपैथ ऐं मज़हबी जुनूनी शख़्स इहा दावा कनि त इन नियाणीअ सां असां मोहबत था कयूं, उहा निकाह बदल आहे ऐं पोइ उन ते जहिड़े तरीक़े सां ज़हनी टार्चर कयो वियो त पंहिंजो पाण खे क़ैद करे कंहिं समाज में उथी वेही न, पढ़े न, तालीम न हासिल करे, न स्टडी सर्किल अटेंड करे, न समाज में घुमे फिरे। ही त हिकिड़ी बेठकियत, हिकिड़ी जागीरदारियत शाही ऐं हिकिड़ी जुनियत जी इंतिहा आहे, जंहिं शख़्स जी इन सोच उन नियाणीअ जी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾे ऐं नेठि हुन जो
अंत इहो थियो जो उन्हनि न्याणी जी ज़िंदगी जेका आहे उहा तबाह थी वई। उन करे असां जेके सिंधी समाज जा बाशऊर फ़र्द आहियूं, जेका क़ौमुनि जी आज़ादी ऐं निजात लाइ ॻाल्हायूं था, जेका फ़र्दनि जी आज़ादी ऐं निजात लाइ ॻाल्हायूं था, उन समाज जे अंदरि अहिड़े क़िस्म जा वहशतनाक अज़ियतनाक वाक़िया रूनुमा थियनि था। उन ते असां समूरनि फ़र्दनि खे बहैसियत फ़र्द जे, बहैसियत क़ौम जे, बहैसियत तंज़ीमी अॻुवाण जे असांखे उन जी न सिर्फ़ु निंदा कजे पर उन फैमिली सां इज़हार यकजहती कजे, उन सां गॾिबिजे। सो असां सिंधियन नेशनल कांग्रेस पारां उन न्याणीअ खे सिंध जी शहीद न्याणी करार ॾियूं था ऐं उन जे ख़ानदान सां इज़हार ताज़ियत कयूं था ऐं उन्हनि सां गॾु आहियूं। ऐं हिन क़िस्म जे साइकोपैथ ऐं वहशी ऐं जुनूनी सोच रखंदड़ समाज जे हर फ़िर्द जे ख़िलाफ़ असां खे नज़रियाती फ़िक्री बुनियाद ते ऐं अमली बुनियाद ते जोटणु घुरिजे, जंग जोटणु घुरिजे, शऊर जे बुनियाद ते, इल्म जे बुनियाद ते ऐं रोशन ख़्याली ऐं तरक़ी पसंदी जे बुनियाद ते, त जीअं का ॿी एकता अहिड़नि वहशी जुनूननि जे हथां ईअं बेदर्दी सां क़तल न थिए। सो असां बि नियाणियुनि वारा आहियूं ऐं असां सिंध जे अंदरि सिंधी समाज में उहा रोशन ख़्याली, उहा तरक़ी पसंदी, उहा आज़ाद ख़्याली पैदा कयूं जंहिंमें औरत खे पंहिंजे ज़िंदगीअ जो फ़ैसिलो करणु, पंहिंजी ज़िंदगी जियणु, पंहिंजे ज़िंदगी जा फ़ैसिला करण जी इजाज़त हुजे ऐं उनखे बहैसियत हिकिड़े जिन्स जे ॾिसण जे, उनखे इंसान जे हैसियत में, हिकु फ़र्द जी हैसियत में ॾिसणु घुरिजे। उन में मर्द ऐं औरत जी उहा जेका जिन्सी तफ़रीक़ आहे उहा ख़तमु थियणु घुरिजे, उन्हनि जी उहा बराबरी हुजे। जेसिताईं समाज जे अंदरि असां औरत जी बराबरी खे नथा मञूं, तस्लीम नथा कयूं ऐं पंहिंजे घर जी औरतुनि खे उहा आज़ादी नथा ॾियूं, उन्हनि खे उहो हक़ु नथा ॾियूं ऐं उनखे समाज में जीअण जो, उथण वेहण जो हक़ु नथा ॾियूं, तेसीं ताईं समाजनि जे अंदरि अहिड़ा वाक़िया रूनुमा थींदा रहनि था। पर उन सां गॾोगॾु असांजी इहा बि ज़िमेवारी आहे त असां जो जीअं त समाज दर्शाही, जागीरदारी ऐं नीम सरमाएदारी सोचुनि जे वर चढ़ियल आहे ऐं वरी जेका ॻाल्हि आहे उहा ग़ुलामदारी, यानी हिन समाज जे अंदरि जेको रियासती निज़ाम आहे, स्टेटस को आहे, उनजी जेका सोच आहे या जेको कानून लागू करण इदारनि जी रविश आहे, उनखे बि मद्देनज़र रखणु घुरिजे ऐं असांजी नियाणियुनि खे उहा तालीम तरबियत ॾिजे त माण्हुनि जी परख कनि, माण्हुनि जी चूंड कनि ऐं पंहिंजे वालदेन, पंहिंजी वालदा, पंहिंजी भेनरुनि ऐं पंहिंजे पीउ खे पंहिंजो दोस्त सम्झनि। अहिड़ो माहौल उन्हनि लाइ पैदा कजे जो हू नियाणियूं पंहिंजे वालिद खे, पंहिंजी वालदा खे दोस्त सम्झी करे हर ॻाल्हि ज़िंदगी जी शेयर कनि, त जीअं सुभाणे अहिड़ो को बि ग़लति माण्हू जेको आहे उन्हनि खे मिसगाइड न करे ऐं उन्हनि जी ज़िंदगी न तबाह करे, उन्हनि जी ज़िंदगी न खसे। उन करे इहो असांजो फ़र्ज़ु आहे त असां न सिर्फ़ु पंहिंजी नियाणियुनि खे उहा आज़ादी, उहा बराबरी, उहो इंसानी हक़ु ॾियूं ऐं उनखे ज़िंदगी जा फ़ैसिला करण जो हक़ु ॾियूं, पर उन सां गॾोगॾु असां उन्हनि जा दोस्त बणिजूं, उन्हनि जा साथी बणिजूं, उन्हनि जा हमराज़ बणिजूं ऐं अहिड़ो दोस्ताणो शफ़क़त वारो माहौल पैदा जंहिंमें उहे नियाणियूं खुलियल दिलि सां, एतमाद सां, बहादुरी सां, बग़ैर डप जे उहो इज़हार कनि त को माण्हू असांखे ब्लैकमेल थो करे, को माण्हू असांखे हिरास थो करे, को माण्हू असांखे तंग थो करे या कंहिंखे हू पसंदि थियूं कनि त उनजो बि इज़हार करे सघनि, त जीअं बहसियत वालदेन जे, बहसियत दोस्त जे असां उनजी पसंदि खे ॾिसूं, परखियूं त उहो माण्हू सही आहे न, किथे उहो हिन क़िस्म जो वहशी दरिंदो ऐं साइकोपैथ माण्हू त न आहे जेको अॻियां हली उनजी ज़िंदगी तबाह करे। सो असांखे इहे ॿई पासा ॾिसणा पवंदा, तॾहिं असां पंहिंजी नियाणियुनि जी ज़िंदगी बचाए सघूं था ऐं हिकु नए समाज जी अॾावत जोड़े सघूं था। सिंध जी ख़ुशहाली, आज़ादी मुमकिन तॾहिं आहे जॾहिं असांजी औरत आज़ादु हुजे, हिन मर्दाणे समाज मां उनखे आज़ादी ॾियारबी, उनखे बराबरी ॾियारबी ऐं उनखे समाज जे सियासत में, समाजी सरगर्मियुनि में, सियासी सरगर्मियुनि में बराबरी जे बुनियाद ते हिसो ॾियणो पवंदो ऐं उन खां गॾु खणी हलणो पवंदो ऐं जिन्सी तफ़रीक़ खे ख़तमु करणो पवंदो। तॾहिं आउं सम्झां थो लतीफ़ साईं जी चवाणी, अहिड़ो समाज असां ॾेई सघंदासीं
जिते को बि ज़ालिम को बि रावर न हूंदो त न का झल न पल न को रावर ॾेह में आणियो विझन आवरे रोड़ियो रता गुल मारू पाण मुल मलीरो मरकणो। या अहिड़ो समाज हूंदो जंहिंमें आज़ादी हूंदी, जंहिंमें ख़ुशहाली हूंदी, जंहिंमें बराबरी हूंदी, जंहिंमें औरत पंहिंजा फ़ैसिला कंदी। जर थर तिख तवार वण टिण वाई हिकिड़ी हमाए मंसूर हज़ार कहिड़ा चाढ़ियो चाढ़िए। सभई शइ थिया सूर्य सज़ावार हमाए मंसूर हज़ार कहिड़ा चाढ़ियो चाढ़िए। इहा जुरत इहा बहादुरी खपे जेका सोहीअ में हुई। पोइ उन लाइ असांजा भले सिर क़ुर्बान थी वञनि, पर असां अहिड़ी समाज जी दावत करे वेंदासीं। ऐं शहीद एकता दरावड़ खे क़ौमी सलाम पेश कयां थो, ऐं क़ौमी शहीद तस्लीम कयां थो, ऐं असां उन्हनि जे ख़ानदान सां इज़हार यकजहती जो इज़हार कयूं था ऐं ताज़ियत जो इज़हार कयूं था। पर गॾोगॾु आऊं शहीद जी फैमिली सां गॾोगॾु सिंध जी समूरनि फैमिलियुनि खे इहा इल्तिजा थो कयां त तव्हां पंहिंजे नियाणियुनि सां अहिड़ो दोस्ताणो रवैयो, अहिड़ो दोस्ताणो भाईपीआरो माहौल रखो जंहिंमें उहे नियाणियूं पंहिंजे भाउ सां, पंहिंजे पीउ सां, पंहिंजी माउ सां हिकु दोस्त वांगुरु पंहिंजो राज़ शेयर करे सघनि, त जीअं सुभाणे उनजी ज़िंदगी ईअं जेका ज़ाया न थिए, असां उनजी ज़िंदगी बचाए वठूं, उनखे ॿुधायूं त कहिड़ो माण्हू सही आहे कहिड़ो ग़लति आहे, पर दोस्ती करे